मिफ्ताहुल उलूम आहे मदरसो दीन जो गुलशन। हे मिफ्ताहुल उलूम आहे मदरसो दीन जो गुलशन। हिते हिन पीर मंगियो में था ॾिया दीन जा चमकन। हे मिफ्ताहुल उलूम आहे मदरसो दीन जो गुलशन। हिते महबूब मदनीअ जा मिठा मेहमान रहंदा आहिनि। इबादत रब लिखाए थो जो तोड़े निंड सुम्हंदा आहिनि। हिते महबूब मदनीअ जा मिठा मेहमान रहंदा आहिनि। इबादत रब लिखाए थो जो तोड़े निंड सुम्हंदा आहिनि। हिते अहिड़नि ई मेहमाननि जा जलवा था अदा ॾिसजनि। हे मिफ्ताहुल उलूम आहे मदरसो दीन जो गुलशन। हे मिफ्ताहुल उलूम आहे मदरसो दीन जो गुलशन। हिते हिन पीर मंगियो में था ॾिया दीन जा चमकन। हे मिफ्ताहुल उलूम आहे मदरसो दीन जो गुलशन। मदरसे हिन खे ठहंदे थी विया 50 पूरा साल। मदरसे हिन खे ठहंदे थी विया 50 पूरा साल। अॼोके ॾींहं ते हिन खे थिया 50 पूरा साल। अॼोके ॾींहं ते हिन खे थिया 50 पूरा साल। क़यामत तक हुजे क़ाइम दुआऊं थियूं इहे घुरजनि। हे मिफ्ताहुल उलूम आहे मदरसो दीन जो गुलशन। हे मिफ्ताहुल उलूम आहे मदरसो दीन जो गुलशन। हिते हिन पीर मंगियो में था ॾिया दीन जा चमकन। हे मिफ्ताहुल उलूम आहे मदरसो दीन जो गुलशन। हीरन जो समंदर आहे मोतिन जो समंदर वा। हीरन जो समंदर आहे मोतिन जो समंदर वा। लभन था लाल ऐं जोहर ही ॾींदो सोना ज़ेवर या। खज़ानो इल्म जो आहे सचा अल्फाज़ था लिखजनि। ही मिफ्ताहुल उलूम आहे मदरसो दीन जो गुलशन। हितां जो मोहतमिम अव्वल मुला मुमताज़ अहमद हो। हितां जो मोहतमिम अव्वल मुला मुमताज़ अहमद हो। गुलिस्तान इल्म जो सुहिणो सुहाने शख्स हो पोखियो। गुलिस्तान इल्म जो सुहिणो सुहाने शख्स हो पोखियो। हुजे शल सुहिणो जन्नत में दुआ लाइ हथ पिया खणजनि। हे मिफ्ताहुल उलूम आहे मदरसो दीन जो गुलशन। हाणे मुफ्ती नई मुल्ला हितां जो मोहतमिम आहे। वरी उस्ताद प्यारो रियाज़ अहमद मोहतरम आहे। बशीर अहमद प्यारे जा पया जलवा हिते नज़रनि। हे मिफ्ताहुल उलूम आहे मदरसो दीन जो गुलशन। ए शहज़ादा मदरसन सां दिली मुंहिंजी महबत या। मदरसन में ख़ुदा जाणे रखी अल्लाह राहत या। दुनिया हिन जे बका जे लाइ मदरसो थो मञा ज़ामिन। हे मिफ्ताहुल उलूम आहे मदरसो दीन जो गुलशन। हिते हिन पीर मंगियो में था ॾिया दीन जा चमकन। हे मिफ्ताहुल उलूम आहे मदरसो दीन जो गुलशन।